अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदासीं वॾी अपडेट। दोस्तों, अॼु हिकु अपडेट आंदी आहे तव्हांजे लाइ तकरार ड्रामे जे हवाले सां ऐं पाछनि पोयां जेको ड्रामो स्टार्ट थियो आहे इन जी अपडेट ॾींदासीं। ऐं दोस्तों, हीअ जेका वीडियो आहे तव्हांजे कम जी वीडियो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां 2-3 ॾींहंनि खां वठी इहा लगातार इहा ॻाल्हि तव्हांखे कई त ॿियो हिकु ड्रामो बि स्टार्ट थी रहियो आहे, रिकॉर्ड थी रहियो आहे। ऐं तव्हां ॾिठो उहो ड्रामो हिकिड़ो 8 ॾींहं ते हलियो, उहो मां तव्हांखे ॿुधायो बेॾोही। वरी हाणे पाछनि पोयां इहो बि मां तव्हांखे ॿुधायो त सीरियल ॿिया बि अचण वारा आहिनि। तकरार ड्रामो मां कल्ह तव्हांखे रिपोर्ट ॾिनी त हाणे आसिरो आहे, मुश्किल आहे। कल्ह ई मां तव्हांखे ॿुधाए छॾियो, हाणे का ख़बर न आहे तकरार ड्रामो कहिड़ी तारीख़ ते हलंदो, हाणे कॾहिं हलाइनि, थी सघे थो न बि हलाइनि। बहरहाल पाछनि पोयां ड्रामो फ़िलहालु इहो तयारु पियो हुयो। इहो जेको आहे दोस्तों डायरेक्टर जेका न रिकॉर्डिंग पहिरियों हुनजी थियल हुई ऐं फ़िलहालु तकरार जी जाइ ते पाछनि पोयां जेको ड्रामो आहे इहो हली चुको आहे। फ़िलहालु इहो ड्रामो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त केतिरो हलंदो ऐं तकरार इन खां पोइ हलंदो या न। दोस्तों, बिल्कुलु अॼु कम जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों, जेको आहे पाछनि पोयां ड्रामो ही नंढो सीरियल आहे, वॾो सोप सीरियल न आहे। नंढिड़ो सीरियल आहे, वधि में 50 किस्त, 30 किस्त या 100 किस्त ताईं हूंदो, एतिरो हूंदो, इन खां वधीक न हूंदो। फ़िलहालु उन्हनि इन जे लाइ हलायो आहे त जेसीं ताईं तकरार ड्रामे जी बक़ाया शूटिंग तयारियूं फुल मुकमिल करे वठूं, बक़ाया जेतिरा बि एपिसोड आहिनि, जीअं वरी ॿीहर तकरार ड्रामे खे का ब्रेक न लॻे। इन जे करे उन्हनि छा कयो आहे, पाछनि पोयां ड्रामो नंढो तयारु पियो हुयो ऐं उहो फ़िलहालु उन्हनि हलाए छॾियो आहे। मां बि इहा तव्हांखे अपडेट ॾिनी त ॿिया ड्रामा काफ़ी रिकॉर्ड थी रहिया आहिनि, उहे कंहिं वक़्तु हली सघनि था। तव्हां ॾिठो हाणे हली चुको आहे पाछनि पोयां ड्रामो। इहो हलंदो रहंदो, नंढो सीरियल आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो एतिरो कामयाबु सीरियल न आहे। एतिरो इन ड्रामे में को ख़ासि मज़ो न आहे। वधीक इन जे बारे में तव्हां कमेंट करे ॿुधायो त इहो ड्रामो राति तव्हां जेका इन जी पहिरीं एपिसोड ॾिठी तव्हांखे केतिरो इन ड्रामे मज़ो ॾिनो। छा ड्रामो वाक़ई सुठो आहे तकरार खां या मिड़ई गुज़ारो आहे? फ़िलहालु वक़्ती तौरु वक़्तु क्रॉस करण जे लाइ, वक़्तु टपाइण जे लाइ इहो ड्रामो सही आहे? इहा कमेंट करे तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त तकरार ड्रामो दोस्तों हलंदो लेकिन वक़्तु लॻंदो। फ़िलहालु अर्जेंट कान हलंदो ऐं इन खे टाइम लॻंदो। इन जी रिकॉर्डिंग, अदाकारनि जा जेका मसइला हुया, ईद अची वई, रोज़ा अची विया, जंहिंजे करे बंदि कयो वियो हुयो ड्रामो। ऐं वरी फिल्मनि जी शूटिंग दौरान थी वई ऐं फिल्मनि ते अदाकार मसरूफ़ थी विया। अहिड़े हिसाब सां जेको आहे ड्रामो बिल्कुलु अधु में रहिजी वियो। हाणे छा कंदा, हाणे पको कमु करनि था पिया। हाणे तकरार ड्रामे जी हिकु पूरी रिकॉर्डिंग कंदा, मुकमिल आख़िरी किस्तनि ते ड्रामो रिकॉर्ड जॾहिं थी वेंदो पोइ ड्रामो दोस्तों हू हलाए छॾींदा। जेसीं ताईं वरी पाछनि पोयां ड्रामो उन जी जाइ ते हले थो पियो। तव्हां ॾिठो आहे इहो हलंदो रहंदो, माण्हू इन में मसरूफ़ हूंदा, हुननि खे टाइम मिली वेंदो, विथी मिली वेंदी, वक़्तु मिली वेंदो ऐं उन वक़्तु ऐं उन विथी में हू पंहिंजी पूरी शूटिंग करे वठंदा ऐं हुननि खे का बि टेंशन न थींदी ऐं सुकून सां। ऐं उन्हनि इहो इन जे करे कयो त पाछनि पोयां ड्रामो हलाए छॾियो, इन जे करे त जीअं माण्हू तंग थी असांजे चैनल ई न छॾे वञनि, ॾिसणु बंदि न करे छॾनि, पोइ बि कुझु न कुझु हलाए छॾियऊं। हाणे हिकु पाछनि पोयां ड्रामो, ॿियो मुहबतनि जो माॻ, टियों तव्हां ॾिठो बेॾोही। मुंहिंजे ख़्याल में इन टिनी ड्रामनि मां तव्हांखे वधि में वधि मुहबतनि जो माॻ मज़ो ॾींदो हूंदो। बाक़ी जेका 2 नवां ड्रामा स्टार्ट थिया आहिनि, मुंहिंजे हिसाब सां तव्हांखे इन ड्रामे में मज़ो न ॾिनो हूंदो, गुज़ारो आहे मिड़ई, ईअं मतिलबु तव्हांजो वक़्तु क्रॉस थियो हूंदो। वधीक तव्हांजी राय इहा असांखे खपे, क़ीमती राय तव्हां पंहिंजी कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो, हा या न, मतिलबु वणियो या तव्हांखे न वणियो। यस नो बि करे सघो था या पूरी पंहिंजी लिखी सघो था दिलि जो हवाल। असां उहे कमेंट तव्हांजा पढ़ी ऐं असांखे पूरी जानकारी मिली वेंदी त तव्हांजी राय छा आहे। तव्हांजी राय सां ई असांजो हीउ यूट्यूब चैनल हलाए रहिया आहियूं ऐं तव्हांजी राय सां ई असां कमु कंदा आहियूं। ऐं तव्हां दोस्तनि जी जेका राय हुजे उहा पंहिंजी पूरी तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा कयो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॿिया ड्रामा बि आहिनि KTN वारनि जा, ऐं जीअं थी वियो वारी जो पंधु, ग़ुलाम हुसैन ऐं कुझु ॿिया ड्रामा आहिनि, मूंखे हिन टाइम नाला ज़हन में नथा अचनि। कुझु वरी ॿिया अहिड़ा ड्रामा आहिनि जंहिंजा नाला अञा अनाउंस न आहिनि थिया, पोइ इन जे करे जीअं
उन टीज़र ऐं प्रोमो रिलीज़ थींदा त पोइ उहे ड्रामा बि हली वेंदा। उहे वरी KTN ते हलंदा। फ़िलहालु पत्थर दिल हली रहियो आहे, उन ते तव्हां ॾिठो ॼमी फाथासीं ख़तमु थी वियो मुंहिंजे ख़्याल में। हाणे वरी जेको आहे नए ड्रामनि खे हू बि चांस ॾींदा। जे उन्हनि जो ड्रामो वारी जा पंध भलो निकितो, जे उहे ड्रामा कटे या KTN वारा, त पोइ तकरार ड्रामे खे या सिंधी TV वारनि ड्रामनि चैनल वारनि खे धकु लॻी वेंदो। छाजे करे उहे जे ड्रामा सुठा निकिता त न त उहे ड्रामा फ़िलहालु KTN ते ज़रूरु हलंदा कुझु वक़्तु कुझु अरसे खां पोइ। जीअं उहे हली विया त पोइ वाह वाह थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो जे आज़म मेंगल जो ड्रामो हिन टाइम विच में कहिड़े बि चैनल ते एंट्री हणी वियो त पोइ कटे वेंदो सभिनी खे। छाजे करे आज़म मेंगल जा ड्रामा या फिल्म हुजे उहे बहितरीनु हूंदा आहिनि ऐं हिन टाइम उन खे उरूज बि आहे, चांस बि आहे। जे हिन टाइम उन जी कोई फिल्म या कोई बि ड्रामो अची वियो, हाणे मुंहिंजे ख़्याल में वारी जा पंध हुयो ऐं ग़ुलाम हुसैन हुयो, हिकु ॿियो आज़म मेंगल जो ड्रामा, मां ॿ टे, हिकिड़ो आज़म मेंगल जो ड्रामो त तयारु आहे। पोइ हाणे जॾहिं उन खे हू हलाइनि ऐं पोइ दोस्तो जेको आहे उहो ड्रामो कटे सघे थो। ऐं जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो वञां दोस्तो, हिन टाइम त हज़ारे जेको आहे लोकल चैनल माना ॿियनि चैनलनि ते बि ड्रामा हली रहिया आहिनि। जीअं मजू जा पंहिंजा फिल्मूं जेको आहे रिकॉर्ड करे रखी रहियो आहे अलॻि पंहिंजे चैनलनि ते, ऐं अली हसन चॾड़ साहब अलॻि पंहिंजे YouTube चैनल ते बि जेको आहे फिल्मूं ड्रामा रखी रहियो आहे। ऐं लाला फयाज़ चाचड़ साहब उहो जेको चवंदो हुयो बाबा चवंदो आहे बकरार, तव्हां यादि हूंदो तव्हांखे ज़हर ज़िंदगी में, उहो अलॻि पंहिंजा ड्रामा रिकॉर्ड करे रहियो आहे। हर को पंहिंजी महिनत सुठी सुठी महिनत करे रहियो आहे। ऐं दोस्तो तव्हां पंहिंजी जेको आहे राय ज़रूरु ॾींदा कयो त हिन टाइम तव्हांखे सभु खां वधीक कहिड़े चैनल वारनि जा ड्रामा सुठा लॻी रहिया आहिनि। जेका मूं नाला खयां, अञा अलॻि ॿिया बि हूंदा काफ़ी जेको पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। तव्हां जीअं असांजे अखियुनि जे अॻियां न गुज़रिया हूंदा, ईअं बि थी सघे थो उहे बि चैनल बि हूंदा। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी महिनत आहे। बहरहाल हिन टाइम जेको बि कोशिशि करे रहियो आहे सुठी महिनत करे रहियो आहे, लेकिन तकरार ड्रामे जहिड़ो मज़ो ॿिनि में इन जे करे न आहे त तकरार ड्रामे में कुझु किरदार सुठा आहिनि सभ खां वधीक, जंहिंजे करे ई माण्हू उन जो इंतज़ारु कंदा आहिनि, कमेंट कंदा आहिनि, मैसेजूं कंदा आहिनि, जाॾे काॾे सर्च कंदा आहिनि ऐं ॻोल्हींदा आहिनि। इहो मूंखे बि अंदाज़ो आहे त हिन टाइम तकरार ड्रामो आयूं बीठो आहे। तकरार ड्रामे जे ख़तमु थियण खां पोइ थी सघे थो कुझु ॿियूं ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि, ॿिया ड्रामा। बहरहाल हिन वक़्तु हू फस्ट नंबर ते हली रहियो आहे ऐं इहो जेको बंदि थियो आहे वजह तव्हांखे त मूं ॿुधाई। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ज़रूरु चवंदुसि त तव्हां पंहिंजी जेका बि तव्हांजी क़ीमती राय हुजे कमेंट सेक्शन में ॾींदा कयो। दोस्तो हिन टाइम तकरार ड्रामे खे धकु मां मञा थो लॻो आहे, छाजे करे बंदि आहे इहा ई वजह आहे। बहरहाल जॾहिं हलियो न वरी सभिनी ड्रामनि खां उरूज माणे वेंदो, कटे वेंदो ऐं पोइ सभिनी ड्रामनि खे जेको आहे पहिरें नंबर ते हू अची वेंदो। ऐं इहो आहे त वक़्तु लॻंदो, मुंहिंजे अंदाज़े में दोस्तो महीनो लॻी सघे थो या उन खां 1.5 महीनो बि लॻी सघे थो या उन खां पहिरियों बि हली सघे थो, का ख़बर न आहे, इन ते एतबार न आहे। ऐं जीअं बि करे हली सघे थो, एतबार न कयो इन शइ जो। ऐं छाजे करे त जीअं उन्हनि जी शूटिंग मुकमिल थी वेंदी पोइ हिन ड्रामे जेको हली रहियो आहे इन्हनि खे इहो त मज़ो न ॾींदो हूंदो पाण खे बि, हिन खे अंदाज़ो लॻी वेंदो 2-3 ॾींहंनि में इन ते व्यूज़ घणा था अचनि, इन खे माण्हू केतिरो ॾिसनि था, केतिरो पसंदि करनि था पाछनि पोयां ड्रामे खे। पोइ अगरि हू जल्दी मुकमिल थी वियो त पोइ हीउ ड्रामो बि जल्द अज जल्द वरी हलायो वेंदो, इहो बंदि कयो वेंदो, उहो वरी तकरार इन जा ते हलायो वेंदो। ऐं पोइ अहिड़े हिसाब सां जेको आहे बहितरीनु हिकु मतिलबु कमु हलंदो अनक़रीब इहो तव्हां ॾिसंदो। ऐं जीअं हई तकरार ड्रामो ॿीहर हिकु दफ़ो हलियो त पोइ दोस्तो मां तव्हांजी जेका मां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं पोइ अॻिते बि तव्हां जेको आहे न कमेंट करे ॿुधाइजो ऐं तव्हां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो त तव्हांजे ज़हन में छा हली रहियो आहे ऐं तव्हां छा था मतिलबु सम्झो त छा थियण वारो आहे, छा थींदो तकरार ड्रामे जो, छा सॼी मतिलबु आख़िर ताईं बंदि थी वियो या हलंदो, इहो तव्हां पंहिंजी राय ज़रूरु ॿुधाइजो। या तव्हां असांजी ॻाल्हियुनि खां मुतफ़िक़ आहियो, तव्हांखे असांजी ॻाल्हियूं सम्झ में अची वियूं आहिनि त इहो बि कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾिजो। ऐं जेका बि तव्हांखे असां ॻाल्हि करे रहिया आहियूं दोस्तो, इहा हिकु तसदीक़ करे, पक करे ऐं वेरिफिकेशन करे पोइ तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं, राब्ता कंदा आहियूं अदा करण सां।
डायरेक्टरनि सां एडिटरनि सां अंदरूनी राब्ता हूंदा आहिनि जंहिंजा नाला नथा ॿुधाए सघूं, पोइ तव्हां ते उहा ॻाल्हि असां पुॼाईंदा आहियूं ऐं पूरे पके ऐं मतिलबु हिकिड़ी जेको आहे सची ख़बर कोशिशि कंदा आहियूं, सची ख़बर ॾियूं ऐं दोस्तनि खे का मतिलबु हिकिड़ी फेक न्यूज़ असांजी तरफ़ां न वञे। ऐं छाजे करे असांजे हिकु ॾींहं जो कमु न आहे, रोज़ जो कमु आहे, सालनि जो कमु आहे, डिघी रसियल कमु आहे। ऐं 2019 खां वठी हिन टाइम ताईं उदासी टीवी यूट्यूब चैनल हली रहियो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन बिना ते जेका असां ख़बर ॾींदा आहियूं परफेक्ट ॾींदा आहियूं ऐं ऑफिशियल ख़बर ॾींदा आहियूं। जीअं तॾहिं हिन टाइम ताईं चैनल हली रहियो आहे। जेको बि ड्रामे जो रिव्यूज़ कंदा आहियूं, ड्रामा रिव्यूज़, ड्रामा रिपोर्ट या ड्रामा न्यूज़ या ड्रामा रिएक्शन ॾींदा आहियूं, त इन जे करे ॾींदा आहियूं त पंहिंजी हिकु पूरी तसदीक करे पंहिंजे हिसाब सां तव्हां सां शेयर कंदा आहियूं। ऐं असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असांजा जेकी ऑडियन आहिनि उहे जेको आहे उन्हनि खे बर वक़्तु सुठी ख़बर मिले, टाइम ते मिले ऐं उन्हनि खे जेको आहे असांजी ॻाल्हि सम्झ में बि अचे ऐं सुकून सां। हिकिड़ी वीडियो मां सिर्फ़ु ॾींहं में रखंदो आहियां रोज़ानो, ऐं पंहिंजे शाम जो 6 वॻे तव्हांखे वीडियो मुंहिंजी मिलंदी आहे। ऐं इन जे करे जेको आहे हिकिड़ी वीडियो में सॼियूं ॻाल्हियूं तव्हां सां मां शेयर करे छॾींदो आहियां। त जीअं नंढियूं वीडियो हिकु ॿिया कुझु अहिड़ा चैनल वारा हूंदा आहिनि हिकिड़े ॾींहं में 5 वीडियो अपलोड कंदा आहिनि, पोइ माण्हू ॾिसी तंग थी वेंदा आहिनि। इन जे लाइ मां हिकिड़ी ठाहींदो आहियां परफेक्ट वीडियो, जीअं तव्हांखे सॼी कहाणी ऐं सॼी ॻाल्हि उन चैनल में ॿुधाए छॾियां। इन जे करे दोस्तो मां तव्हांखे चाहियां थो त उदासी टीवी चैनल खे जे तव्हां सब्सक्राइब न आहियूं कयूं वेठा त हाणे सब्सक्राइब करे छॾियो। जे तव्हां सब्सक्राइब कयूं वेठा त पोइ वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट करे छॾियो। जे नवां आया आहियो त सब्सक्राइब करे मथां घंटी खे आल ते करे छॾियो। हाणे जेका बि अपडेट ईंदी बर वक़्तु ईंदी, रोज़ानो ईंदी ऐं तव्हांखे इन चैनल ते मिलंदी। ऐं उहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं तव्हांखे अपडेट न मिली हुजे ऐं तव्हां हिकिड़ी असांजी वीडियो ॾिसी ॿुधी करे अपडेट थी वेंदव। छा करे असांजी हिकिड़ी वीडियो में दोस्तो सॼियूं अपडेटां हूंदियूं आहिनि सिंधी शोबे जे हवाले सां, सिंधी मीडिया जे हवाले सां, ऐं तव्हां बिल्कुलु अपडेट थी वेंदव। जीअं चवंदा आहिनि न सॉफ्टवेयर पुराणो एक्सपायर थी वेंदो आहे त प्ले स्टोर में वञी करे उनखे अपडेट करिणो पवंदो आहे। ऐं पोइ अपडेट थियण खां पोइ उन महिल केतिरा नवां फंक्शन अची वेंदा आहिनि ऐं नया हुन में सिस्टम अची वेंदा आहिनि। ऐं असांजी वीडियो बि अहिड़ी आहे, तव्हां ॾिसी करे ॿुधी करे अपडेट थी वेंदव। छाजे करे हिकिड़ी वीडियो ॾिसण सां तव्हांखे अलाए केतिरियूं ख़बरूं हिकिड़ी वीडियो में असां ॾेई छॾींदा आहियूं। ऐं पोइ तव्हां सॼे ॾींहं में भली ॿी का शइ ॾिसो या न ॾिसो, तव्हां अपडेट थी वेंदो ऐं तव्हांखे पूरी रिपोर्ट मिली वेंदी असांजी। ऐं तव्हांखे सम्झ में अची वेंदी सिंधी शोबे जे हवाले सां दुनिया में छा थी रहियो आहे या छा न थी रहियो आहे। ऐं पोइ जेको आहे सुकून सां दोस्तो तव्हां ॿियो पंहिंजो कमुकारु करे सघो था। ऐं रोज़ानो शाम जो 6 बजे असां तव्हांखे रिपोर्ट ॾींदा आहियूं ऐं तव्हांजे लाइ जेको आहे पूरी तफ़सील सॼो ॾींहुं सर्च करे ऐं रिसर्च करे पोइ तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। ऐं जीअं असां चवंदा आहियूं त असांजा जेका बि ऑडियन आहिनि उनखे पूरी बर वक़्तु सुठी रिपोर्ट मिलंदी रहे। ऐं असां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, अन क़रीब मुस्तक़बिल में तव्हांखे उदासी टीवी यूट्यूब चैनल ते सिंधी शोबे जे हवाले सां काफ़ी शयूं ॾींदासीं ऐं अहिड़ियूं शयूं तव्हांजे लाइ आणींदासीं। ऐं तव्हां ॾिसी ॿुधी करे तव्हां पाण ई चवंदव ऐं कमेंट ॾींदव त वाक़ई तव्हांजे चैनल खां असांखे सुठी शइ मिलण जा इम्कान हूंदा आहिनि ऐं सुठी शइ हर वक़्तु मिलंदी आहे। ऐं असांजो हिकु ॾींहं जो कमु न आहे जो असां बसि हल्को फुल्को कमु करे जान चलायूं ऐं सुठो कमु कंदा आहियूं। जीअं असांजो सालनि जो कमु आहे, कॾहिं का टेंशन कंहिंखे न थिए, असांजे ऑडियन खे बि का टेंशन न थिए। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारनि जेकियूं हाणे तकरार ड्रामे जो एपिसोड ईंदा उहो उतां ई स्टार्ट थींदा जिथे बंदि थिया हुया। जिथे ड्रामो बंदि थियो हुयो उतां कहाणी ॿीहर स्टार्ट थींदी जॾहिं बि थी, पोइ उन जाइ खां अॻिते हली करे कमु ओके थी वेंदो। ऐं तव्हांखां इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, तव्हां टेंशन न कयो, इहो दिलि में न कयो त तकरार ड्रामो सफ़ा बंदि थियो। सफ़ा बंदि न आहे थियो, बिल्कुलु हलंदो, पंहिंजे टाइम ते हलंदो, पंहिंजे वक़्त ते हलंदो ऐं पूरी कहाणी आख़िरी कहाणी ताईं हलंदो। बसि इहे जेको आहे दुनिया जो मसरूफ़ियात जे करे इहे वजह थी, जेका वजह हुई तव्हांखे मां ॿुधाए छॾी। इन जे करे शूटिंग वग़ैरह बंदि थी ऐं शूटिंग बि जॾहिं हाणे स्टार्ट थींदी वरी नो टेंशन करे स्टार्ट थी वेंदी ऐं तव्हांखे हर शइ बर वक़्तु मिली वेंदी।
पाछनि पोयां जेको ड्रामो स्टार्ट थियो आहे इन जी अपडेट ॾींदासीं। ऐं दोस्तो हीअ जेका वीडियो आहे तव्हांजे कम जी वीडियो आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां 2-3 ॾींहंनि खां वठी इहा लगातार इहा ॻाल्हि तव्हांखे कई त ॿियो हिकु ड्रामो बि स्टार्ट थी रहियो आहे, रिकॉर्ड थी रहियो आहे। ऐं तव्हां ॾिठो उहो ड्रामो हिकिड़ो 8 ॾींहं ते हलियो, उहो मां तव्हांखे ॿुधायो बेॾोही। वरी हाणे पाछनि पोयां इहो बि मां तव्हांखे ॿुधायो त सीरियल ॿिया बि अचण वारा आहिनि। तकरार ड्रामो मां कल्ह तव्हांखे रिपोर्ट ॾिनी त हाणे आसिरो आहे, मुश्किल आहे। कल्ह ई मां तव्हांखे ॿुधाए छॾियो, हाणे का ख़बर न आहे तकरार ड्रामो कहिड़ी तारीख़ ते हलंदो, हाणे कॾहिं हलाइनि, थी सघे थो न बि हलाइनि। बहरहाल पाछनि पोयां ड्रामो फ़िलहालु इहो तयारु पियो हुयो। इहो जेको आहे दोस्तो डायरेक्टर जेका न रिकॉर्डिंग पहिरियों जी थियल हुई, ऐं फ़िलहालु तकरार जी जाइ ते पाछनि पोयां जेको ड्रामो आहे इहो हली चुको आहे। फ़िलहालु इहो ड्रामो दोस्तो तव्हांखे ॿुधायूं त केतिरो हलंदो ऐं तकरार इन खां पोइ हलंदो या न। दोस्तो बिल्कुलु अॼु कम जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं। दोस्तो जेको आहे पाछनि पोयां ड्रामो ही नंढो सीरियल आहे, वॾो सोप सीरियल न आहे। नंढो सीरियल आहे, वधि 50 किस्त, 30 किस्त या 100 किस्त ताईं हूंदो, एतिरो हूंदो, इन खां वधीक न हूंदो। फ़िलहालु उन्हनि इन जे लाइ हलायो आहे त जेसीं ताईं तकरार ड्रामे जी बक़ाया शूटिंग तयारियूं फुल मुकमिल करे वठूं, बक़ाया जेतिरा बि एपिसोड आहिनि, जीअं वरी ॿीहर तकरार ड्रामे खे का ब्रेक न लॻे। इन जे करे उन्हनि छा कयो आहे, पाछनि पोयां ड्रामो नंढो तयारु पियो हुयो ऐं उहो फ़िलहालु उन्हनि हलाए छॾियो आहे। मां बि इहा तव्हांखे अपडेट ॾिनी त ॿिया ड्रामा काफ़ी रिकॉर्ड थी रहिया आहिनि, उहे कंहिं वक़्तु हली सघनि था। तव्हां ॾिठो हाणे हली चुको आहे पाछनि पोयां ड्रामो। इहो हलंदो रहंदो, नंढो सीरियल आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो एतिरो कामयाबु सीरियल न आहे। एतिरो इन ड्रामे में को ख़ासि मज़ो न आहे। वधीक इन जे बारे में तव्हां कमेंट करे ॿुधायो त इहो ड्रामो राति तव्हां जेका इन जी पहिरीं एपिसोड ॾिठी तव्हांखे केतिरो इन ड्रामे मज़ो ॾिनो। छा ड्रामो वाकई सुठो आहे तकरार खां, या मिड़ई गुज़ारो आहे फ़िलहालु वक़्ती तौरु वक़्तु क्रॉस करण जे लाइ, वक़्तु टपाइण जे लाइ इहो ड्रामो सही आहे? इहा कमेंट करे तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त तकरार ड्रामो दोस्तो हलंदो लेकिन वक़्तु लॻंदो, फ़िलहालु अर्जेंट कान हलंदो ऐं इन खे टाइम लॻंदो। इन जी रिकॉर्डिंग, अदाकारनि जा जेका मसइला हुया, ईद अची वई, रोज़ा अची विया, जंहिंजे करे बंदि कयो वियो हुयो ड्रामो। ऐं वरी फिल्मनि जी शूटिंग दौरान थी वई ऐं फिल्मनि ते अदाकार मसरूफ़ थी विया। अहिड़े हिसाब सां जेको आहे ड्रामो बिल्कुलु अध में रहिजी वियो। हाणे छा कंदा, हाणे पको कमु करनि था पिया। हाणे तकरार ड्रामे जी हिकु पूरी रिकॉर्डिंग कंदा, मुकमिल आख़िरी किस्तनि ते ड्रामो रिकॉर्ड जॾहिं थी वेंदो पोइ ड्रामो दोस्तो हू हलाए छॾींदा। जेसीं ताईं वरी पाछनि पोयां ड्रामो उन जी जाइ ते हले थो पियो। तव्हां ॾिठो आहे इहो हलंदो रहंदो, माण्हू इन में मसरूफ़ हूंदा, हुननि खे टाइम मिली वेंदो, विथी मिली वेंदी, वक़्तु मिली वेंदो ऐं उन वक़्तु ऐं उन विथी में हू पंहिंजी पूरी शूटिंग करे वठंदा ऐं हुननि खे का बि टेंशन न थींदी ऐं सुकून सां। ऐं उन्हनि इहो इन जे करे कयो त पाछनि पोयां ड्रामो हलाए छॾियो, इन जे करे त जीअं माण्हू तंग थी असांजे चैनल ई न छॾे वञनि, ॾिसणु बंदि न करे छॾनि, पोइ बि कुझु न कुझु हलाए छॾियऊं। हाणे हिकु पाछनि पोयां ड्रामो, ॿियो मोहब्बतनि जो माॻ, टियों तव्हां ॾिठो बेॾोही। मुंहिंजे ख़्याल में इन टिनी ड्रामनि मां तव्हांखे वधि में वधि मोहब्बतनि जो माॻ मज़ो ॾींदो हूंदो। बाक़ी जेका 2 नवां ड्रामा स्टार्ट थिया आहिनि, मुंहिंजे हिसाब सां तव्हांखे इन ड्रामे मज़ो न ॾिनो हूंदो, गुज़ारो आहे मिड़ई, ईअं मतिलबु तव्हांजो वक़्तु क्रॉस थियो हूंदो। वधीक तव्हांजी राय इहा असांखे खपे, क़ीमती राय तव्हां पंहिंजी कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो, हा या न, मतिलबु वणियो या तव्हांखे न वणियो। यस नो बि करे सघो था या पूरी पंहिंजी लिखी सघो था दिलि जो हवालु। असां उहे कमेंट तव्हांजा पढ़ी ऐं असांखे पूरी जानकारी मिली वेंदी त तव्हांजी राय छा आहे। तव्हांजी राय सां ई असांजो हीउ यूट्यूब चैनल हलाए रहिया आहियूं ऐं तव्हांजी राय सां ई असां कमु कंदा आहियूं। ऐं तव्हां दोस्तनि जी जेका राय हुजे उहा पंहिंजी पूरी तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा कयो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॿिया ड्रामा बि आहिनि KTN वारनि जा, ऐं जीअं थी वियो वारी जो पंधु, ग़ुलाम हुसैन ऐं कुझु ॿिया ड्रामा आहिनि, मूंखे हिन टाइम नाला ज़हन में नथा अचनि। कुझु वरी ॿिया अहिड़ा ड्रामा आहिनि जंहिंजा नाला अञा अनाउंस न आहिनि थिया, पोइ इन जे करे जीअं उन जा टीज़र ऐं प्रोमो रिलीज़ थी वेंदा त पोइ उहे ड्रामा बि हली वेंदा, उहे वरी KTN ते हलंदा। फ़िलहालु पत्थर दिलि हली रहियो आहे, उन ते तव्हां ॾिठो ॼमी फाथासीं ख़तमु थी वियो मुंहिंजे ख़्याल में।
हाणे वरी जेको आहे नए ड्रामनि खे हू बि चांस ॾींदा। जे उन्हनि जो ड्रामो वारी या पंध भलो निकितो, जे उहे ड्रामा कटे या केटीअन वारा, त पोइ तकरार ड्रामे खे या सिंधी टीवी वारनि ड्रामनि चैनल वारनि खे धक लॻी वेंदो। छाजे करे उहे जे ड्रामा सुठा निकिता त न त उहे ड्रामा फ़िलहालु केटीअन ते ज़रूरु हलंदा कुझु वक़्तु कुझु अरसे खां पोइ। जीअं उहे हली विया त पोइ वाह वाह थी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो जे आज़म मेंगल जो ड्रामो हिन टाइम विच में कहिड़े बि चैनल ते एंट्री हणी वियो त पोइ कटे वेंदो सभिनी खे। छाजे करे आज़म मेंगल जा ड्रामा या फिल्म हुजे उहे बहितरीनु हूंदा आहिनि ऐं हिन टाइम उन खे उरूज बि आहे, चांस बि आहे। जे हिन टाइम उन जी कोई फिल्म या कोई बि ड्रामो अची वियो, हाणे मुंहिंजे ख़्याल में वारी जा पंध हुयो ऐं गुलाम हुसैन हुयो, हिकु ॿियो आज़म मेंगल जो ड्रामा, मां हिकिड़ो आज़म मेंगल जो ड्रामो त तयारु आहे। पोइ हाणे जॾहिं उन खे हू हलाइनि ऐं पोइ दोस्तो जेको आहे उहो ड्रामो कटे सघे थो। ऐं जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तो, हिन टाइम त हज़ारे जेको आहे लोकल चैनल माना ॿियनि चैनलनि ते बि ड्रामा हली रहिया आहिनि। जीअं मजू जा पंहिंजा फिल्मूं जेको आहे रिकॉर्ड करे रखी रहियो आहे अलॻि पंहिंजे चैनलनि ते, ऐं अली हसन चॾर साहब अलॻि पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि जेको आहे फिल्मूं ड्रामा रखी रहियो आहे। ऐं लाला फयाज़ चाचर साहब उहो जेको चवंदो हुयो बाबा चवंदो आहे बकरार, तव्हां यादि हूंदो तव्हांखे ज़हर ज़िंदगी में, उहो अलॻि पंहिंजा ड्रामा रिकॉर्ड करे रहियो आहे। हर को पंहिंजी महिनत सुठी महिनत करे रहियो आहे। ऐं दोस्तो तव्हां पंहिंजी जेको आहे राय ज़रूरु ॾींदा कयो त हिन टाइम तव्हांखे सभु खां वधीक कहिड़े चैनल वारनि जा ड्रामा सुठा लॻी रहिया आहिनि। जेका मूं नाला खयां, अञा अलॻि ॿिया बि हूंदा काफ़ी जेको पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। तव्हां जीअं असांजे अखियुनि जे अॻियां न गुज़रिया हूंदा, ईअं बि थी सघे थो उहे बि चैनल बि हूंदा। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी महिनत आहे। बहरहाल हिन टाइम जेको बि कोशिशि करे रहियो आहे सुठी महिनत करे रहियो आहे, लेकिन तकरार ड्रामे जहिड़ो मज़ो ॿिनि में इन जे करे न आहे त तकरार ड्रामे में कुझु किरदार सुठा आहिनि सभ खां वधीक, जंहिंजे करे ई माण्हू उन जो इंतज़ारु कंदा आहिनि, कमेंट कंदा आहिनि, मैसेजूं कंदा आहिनि, जाॾे काॾे सर्च कंदा आहिनि ऐं ॻोल्हींदा आहिनि। इहो मूंखे बि अंदाज़ो आहे त हिन टाइम तकरार ड्रामो आयूं बीठो आहे। तकरार ड्रामे जे ख़तमु थियण खां पोइ थी सघे थो कुझु ॿियूं ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि, ॿिया ड्रामा। बहरहाल हिन वक़्तु हू फस्ट नंबर ते हली रहियो आहे ऐं इहो जेको बंदि थियो आहे वजह तव्हांखे त मूं ॿुधाई। ऐं दोस्तो तव्हांखे इहो ज़रूरु चवंदुसि त तव्हां पंहिंजी जेका बि तव्हांजी क़ीमती राय हुजे कमेंट सेक्शन में ॾींदा कयो। दोस्तो हिन टाइम तकरार ड्रामे खे धक मां मञा थो लॻो आहे, छाजे करे बंदि आहे इहा ई वजह आहे। बहरहाल जॾहिं हलियो न वरी सभिनी ड्रामनि खां उरूज माणे वेंदो, कटे वेंदो ऐं पोइ सभिनी ड्रामनि खे जेको आहे पहिरें नंबर ते हू अची वेंदो। ऐं इहो आहे त वक़्तु लॻंदो, मुंहिंजे अंदाज़े में दोस्तो महीनो लॻी सघे थो या उन खां 1.5 महीनो बि लॻी सघे थो या उन खां पहिरियों बि हली सघे थो, का ख़बर न आहे, इन ते एतबार न आहे। ऐं जीअं बि करे हली सघे थो, एतबार न कयो इन शइ जो। ऐं छाजे करे त जीअं उन्हनि जी शूटिंग मुकमिल थी वेंदी पोइ हिन ड्रामे जेको